कलदम डीएलए जी दहशतगर्दन जो नोशकी में एफसी काफिले ते आपघाती हमलों सिक्योरिटी ज़रिए मौजूद दहशतगर्दन के हमले में एफसी जा 3 जवान ऐं 2 शहरी शहर सिक्योरिटी फोर्सेस के हमले आवरन खिलाफ फौरी असराइती कार्रवाई आपघाती बमबार का सिवाय 3 ॿिया दहशतगर्द जहन्नुम भेड़ा थी विया सिक्योरिटी फोर्सेस इलाइक़े के घेरे में आणे वियो तो क्लियरेंस ऑपरेशन जारी आख़िरी दहशतगर्द के खात्मे ताईं क्लियरेंस ऑपरेशन जारी रहंदो सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां नोशकी में धमाके की सख्त लफ्ज़न में मज़म्मत सिक्योरिटी फोर्सेस जो मुल्क मां दहशतगर्दी के खात्मे जे क़ौमी अज़म जो वर्जा वज़ीर आज़म जो चवण आहे त बुज़दिलाणियूं कार्रवाइयूं दहशतगर्दी ख़िलाफ़ असांजे अज़म के कमज़ोर नथा करे सघनि वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुख्ती पारां नोशकी हमले की मज़म्मत सदर आसिफ अली ज़रदारी पारां घोटकी में जाम महताब दहर के काफ़िले ते फायरिंग की मज़म्मत वाक़े की जांच ऐं ज़िम्मेवारनि खे अंजाम ताईं पहुचाइण की हिदायत सिंध के घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जाम महताब दहर ते हमले जो नोटिस वरितो एसएसपी घोटकी खां तफ़सील तलब हमले में मुलविस अंसरनि की जल्द गिरफ़्तारी यकीनी बनाइण की हिदायत सिंध के सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी पीपल्स पार्टी एमपी जाम महताब दहर ते हमले की मज़म्मत इंसानी जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार सिंध चवण आहे त कंहिंखे बि अमनो अवां जी सूरत हाल ख़राब करण की इजाज़त न ॾिनी वेंदी सिंध में अमनो अवां जी सूरत हाल के हर सूरत में यकीनी बढ़ाया वेंदो जाम महताब दहर ते थियल हमले में मुलविस जवाबदारनि के जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वेंदो जाम महताब दहर मुंहिंजो नालो खणी हमले जो इल्ज़ाम हयो आहे मां शरीफ़ माण्हू आहियां कंहिं ते हमले जो सोचे भी नथो सघां मुंहिंजा हथ साफ़ आहिनि जाम महताब दहर जे इल्ज़ाम खां पोइ शेरियार शहर जो वीडियो बयान संदसि चवण आहे त कुछ महीना पहिरीं हुन ते बि हमलो थियो हो उन वाक़े जो हुन कंहिं बि सियासी माण्हू ख़िलाफ़ केस दाख़िल न करायो हो गुज़िरियल ॾींहुं हुन ऐं संदसि पुट ख़िलाफ़ क़त्ल जो पूरो केस दाख़िल करायो वियो आहे हू पीपल्स पार्टी जो जियालो आहे इल्ज़ामनि खां डिॼण वारो नाहे खोरवा भरसा बिंदुरनि में ज़मीन जे मामले त छेड़ो 5 ॼणा क़त्ल 6 ज़ख़्मी ॻोठ आचार राहिमू में ख़ासखेली ऐं राहिमू बिरादरी जी बिंदुरनि में छेड़ो फायरिंग लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि राहिमू बिरादरी जो हिकु ऐं ख़ासखेली बिरादरी जा 4 माण्हू मारिजी वियलनि में मजीद राहिमू अनवर राहिमू सिद्दीक राहिमू हसन राहिमू ऐं में वसायो ख़ासखेली शामिल धुरनि में छिकताण तेज़ इलाइक़े में ॾहकाव सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बदीन ज़िले के इलाइक़े खोरवा में 2 ग्रुपनि में छेड़े जो नोटिस वरितो आईजी पुलिस खां रिपोर्ट तलब ख़ौफ़ पखेड़ींदड़ अंसरनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे वॾे वज़ीर की हिदायत वॾे वज़ीर हिदायत कई आहे त पुलिस के घुर्जे त अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ सख़्त क़ानूनी कार्रवाई करे शहरुनि जे जान माल ऐं इज़त जो तहफ़ुज़ यकीनी बणाए वञे खेसि अफ़सोस आहे त माण्हू भलारे महीने में भी हिक ॿिए जो रत वहाइण खां पासो नथा करनि खोरवा में छेड़े में 5 शहरुनि जे मारिजण बाबति सूबाई घरू वज़ीर नोटिस वरितो घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजवार एसएसपी बदीन खां तफ़सील तलब करे वरिता घरू वज़ीर हिदायत कई आहे त पुलिस टीमुनि खे फौरी तौर ते मुतहरिक कयो वञे कानून तोड़ींदड़नि ऐं बेगुनाह शहरुनि जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे सिंध के पाणी के हिस्से मां हिकु फुड़ो बि कंहिंखे खणण न ॾींदासीं पीपल्स पार्टी जो चिट्टो मौक़िफ़ आहे त सिंधु दरिया ते को नओं केनाल न ठहणु घुरिजे सदर आसिफ अली ज़रदारी चई छॾियो आहे त सिंधुअ ते नवां केनाल न ठहणु घुरिजनि सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी टंडे जाम में मीडिया सां ॻाल्हि ॿोल संदसि चवण आहे त असां कराची में ॿोरी बंद लाशनि जो कल्चर ख़तमु करायो पीपल्स पार्टी कराची समेत सॼे सूबे में अमन चाहे थी अवाम खे रिलीफ फराहम करण लाइ कमु कयो पियो वञे सिंधु दरिया में पानी की खोट संगीन सूरत हाल इख्तियार करे वही गुड्डू ऐं सखर बैराजन वट 48 सैकड़ो पानी की खोट पैदा थी वही खरीफ की फसल के कापारी धक रसण जो ख़दशो मथाहन इलाइक़नि में बरसात न थियण करे मुल्की दरियाहनि में पानी की खोट संगीन थी वही मंगला डैम डेड लेवल से अची वियो तरबेला डैम में भी पानी जो ज़ख़ीरो डेड लेवल से पहुंची वियो सखर बैराज वटि मथां वहिकिरो 17,303 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 6,440 क्यूसिक रिकॉर्ड गुड्डू बैराज वटि मथां वहिकिरो 23,225 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 18,721 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो कोटरी बैराज वटि मथां वहिकिरो 5,205 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 210 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो सिंधु दरिया में तकरारी केनाल कढण ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज कराची हैदराबाद मीर ख़ास शहीद बनजीराबाद सिखर ऐं लाड़काड़े डिवीज़न से नंढनि वॾनि शहरनि में पैदल मार्च रैलियूं ऐं धरड़ा हैदराबाद बदीन खैरपुर कंबर टंडो मोहम्मद खान कोटरी भिया सिटी करूंडी जाम साहब मुंजो धड़ो हिपरो मदेजी पार शरीफ फुलजी स्टेशन सेवर सिजावल जुड़े जो टंडो आदम थरड़ी मोहब्बत पाडे समेत ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा डोकरी टिघड़ी हिंगोरजा करूंडी मुबारकपुर पीर वसड़ काजी अहमद सरहाड़ी ठरी मीरवा सामारो न्यू सईदाबाद नव देरो मिठी मीरपुर बछोरो कोट गुलाम मोहम्मद हुमायूं शरीफ गोजो वारे गंबर दड़ो
मीरवा घोड़चाड़ी कुब्बे सईद खान सिंधड़ी सोभोधेरो चोहर जमाली पिथोरो डिघड़ी ऐं राधड़ में रैलियूं कढीदन में शटरबंद हड़ताल रैली तकरारी के नालन वारे मंसूबे खे फौरी रद्द करण जो मुतालबो। इंसानी स्मगलिंग जे कुदे डूह में मुलविस माण्हुनि खिलाफ़ कार्रवाई हुकूमत की पहिरीं तरजीह आहे। इंसानी स्मगलर्स दुनिया में पाकिस्तान की बदनामी जो सबब बणिया। इंसानी स्मगलिंग में मुलविस माण्हू केतिरनि ई बेगुनाह माण्हुनि जूं जानियूं ज़ाया थियण जा ज़िम्मेवार आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं FIA ऐं IBA ऑफिसरनि ऐं अहलकारनि सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त इंसानी स्मगलिंग जो कारो धंधो मुकम्मल तौर ते बंदि कराइण जो पुख्तो अज़म रखियो आहे। कारे धंधे में मुलविस अंसरनि खिलाफ़ कार्रवाई कंदड़ ऑफिसरनि खे क़ौम तरफ़ां शाबाश पेश करियां थो। GDA उमरकोट में ऐलानियल नंढी चूंड लाइ गॾियल उम्मीदवार जो ऐलान करे छॾियो। सदरुद्दीन शाह राशिदी चयो आहे त लाल माली NA 213 ते GDA जो गॾियल उम्मीदवार हूंदो। लाल माली अमनो अवां बेरोज़गारी ऐं नाइंसाफ़ी ते आवाज़ उथारींदो। जेके माण्हू काउंसलर जी सीट नथा खटे सघनि उहे PP ते तनक़ीद करे रहिया आहिनि। उमरकोट जी नंढी चूंड ज़ाहिर कंदी त केरु खोटो सिको आहे। जिन खे आम चूंडुनि में अवाम रद्द कयो हो उन्हनि खे नंढी चूंड में बि नतीजा भोगणा पवंदा। लाल माली इन पार्टी सां तालुक़ रखे थो जंहिं सिंध खे जलालपुर ऐं ग्रेटर थल कैनाल 2 जहिड़ा मंसूबा ॾिना। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद जो GDA अॻुवाणनि जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल। पीपुल्स पार्टी MNA शाज़िया तमरी सांगड़ में ॿोॾि मुतासिरनि लाइ तैयार कयल घरनि जो इफ़्तिताह करे छॾियो। संदसि चवणु आहे त पीपुल्स पार्टी अवामी पार्टी आहे। अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी। 2022 जी ॿोॾि ऐं बरसातुनि सबबि सॼे मुल्क में तबाही आई। बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोशिशुनि सबबि ॿोॾि मुतासिरनि जा घर तैयार थी रहिया आहिनि। शाज़िया तमरी पारां सोलर एनर्जी प्रोजेक्ट तहत 100 मुस्तहिकनि में सोलर किट्स बि विरहाया विया। अमेरिका ॾखण अफ्रीका जे सफ़ीर इब्राहिम रसूल खे अणवणंदड़ शख़्सियत करार ॾींदे खेसि मुल्क बदर करे छॾियो। अमेरिकी परॾेही वज़ीर इल्ज़ाम लॻायो आहे त इब्राहिम रसूल अमेरिका ऐं सदर डोनाल्ड ट्रंप सां नफ़रत करे थो। ॾखण अफ्रीका जे सदर अमेरिकी क़दम खे इंतिहाई अफ़सोसनाक करार ॾेई ऐं अमेरिका जी विच रियासतुनि में आयल तूफ़ान आंधियारी ऐं ॻड़े जे नतीजे में 14 ॼणा फौत, केतिराई ज़ख़्मी। मिसिसिपी ऐं ॿियनि इलाइक़नि में जे कुझु हिस्सनि में घटि दबाव जे निज़ाम सबबि आयल तूफ़ान सबबि वण ऐं बिजली जूं लाइनूं किरण सां गॾु रिहाइशी ऐं वापारी इमारतुनि खे बि नुक़सानु पहुतो।